अमारा इवेंट्स तरफ़ां दुबई जे शेख राशिद ऑडिटोरियम में सिंधी अबाणी ॿोलीअ जे उनवान हेठि ॿोलीअ जो ॾिहाड़ो मल्हायो वियो, जंहिंमें सिंध, हिंद ऐं दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि मां कई आयल सवें सिंधियुनि शिरकत कई। ॿोली ॾिहाड़े जो महिमान ख़ासि गॾियल अरब इमारतुनि जी मशहूर कारोबारी ऐं समाजी शख़्सियत डॉक्टर बू अब्दुल्ला हो। मेरी तरफ से सबके लिए प्यार मोहब्बत, ये मेरे लिए फिर टूर है। वो कम्युनिटी सिंधी आई थिंक्स अपने कल्चर को काफ़ी हर साल में प्रमोट करना है, तो मेरे लिए बहुत खुश नसीब है ना वो लोग ने मुझको चॉइस किया इस इवेंट में। थैंक यू। नाले वाली लेखका ऐं अदीबा महताब अकबर राशिदी ॿोलीअ बाबति ॻाल्हाईंदे सिंधी ॿोली उनखे दरपेश ख़तरनि ऐं ॿोलीअ जी तारीख़ बाबति पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। पधिराई तक़रीब में सिंध ऐं हिंद जे नाले वारनि अदीबनि ऐं दानिशवरनि डॉक्टर राम बख्शाणी, महताब अकबर राशिदी, आशा चांद, भवन सिंधी, निसार खोखर ऐं बख्शण मेहराणवीअ शिरकत कई। तक़रीब में पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जे मशहूर गुलूकारनि रजब फ़कीर, मोहित लालवाणी, फ़ाइज़ा अली ऐं शिराज अली पीरज़ादे सिंधी लोक गीत ऐं क्लासिकल मौसीक़ी ॻाए माण्हुनि खे झूमायो। अॼु ॿोलीअ जे लाइ जेको इवेंट रखियो आहे दुबईअ में सिंधी अबाणी ॿोली जे नाले सां, हुन में मूंखे परफॉर्म करण में ॾाढो मज़ो आयो, छो त ईअं लॻियो ई न कि हिते सिंध जा माण्हू ऐं हिंद जा माण्हू गॾु असांजो शो इंजॉय पिया कनि। सिंधी अबाणी ॿोली जे नाले सां जेको अॼु इवेंट रखियो वियो आहे सो ॾाढो ख़ूबसूरत ऐं बहितरीनु, ऐं हिन में अची करे ॾाढो बहितरीनु महिसूसु कयो। ऐं अॼु इन्हनि दोस्तनि जेको प्रोग्राम अरेंज कयो आहे ऐं जेको प्रोग्राम जीअं स्टार्ट थियो आहे ऐं अञा कंटिन्यू आहे हले थो पियो, यकीन मञो न त मूंखे ज़ाती तौर ते दुबई जी तारीख़ में मां जाम शौक़ आहिनि, तमामु घणा कया आहिनि, पर अॼु वॾो मज़ो अचे पियो। हमेशह अगरि पंहिंजी ॿोली हुजे सिंधी त हमेशह सुठो फील थींदो आहे ऐं हिकिड़ो प्राउड बि फील थींदो आहे त हीअ असांजी सिंधी ॿोली आहे। ऐं प्रोग्राम जेको आहे उनजो नालो ई अबाणी ॿोली आहे। सो दुबई में जेके रहंदड़ सिंधी आहिनि सो माशाल्लाह उन्हनि जे लाइ हीउ प्रोग्राम रखियो वियो आहे ऐं हिकु इहो असांखे मौक़ो मिलंदो आहे त हिते प्यार विराइजे। सिंधी में सिंध में रहंदड़ जेके भाइर आहिनि, दुबई में जेके रहंदड़ भाइर आहिनि, उन्हनि जे लाइ हीउ प्रोग्राम आहे। सो हीउ प्रोग्राम तव्हां ज़रूरु ॾिसो। हिते माशाल्लाह मुख़्तलिफ़ आर्टिस्ट आयल आहिनि, तमामु सुठा सुठा, ऐं हीअ चैनल्स बि कुझु आहिनि जेके तव्हां ताईं पुॼाईंदा। हिननि जे ज़रिए तव्हां ताईं असांजो हीउ प्रोग्राम पुॼंदो। सो हिन प्रोग्राम खे ज़रूरु ॾिसो। सभ खां पहिरियों तव्हांखे मुबारक हुजे फवाद शेख साहब, ऐं मुंहिंजो पंहिंजो चैनल KTN न्यूज़ कशिश TV, ऐं जंहिंजे KTN न्यूज़ तव्हां ब्यूरो चीफ दुबई में, मूंखे ॾाढी ख़ुशी थी तव्हांखे ॾिसी करे। ऐं जेको हीउ सिंधी ॿोली अबाणी ॿोली इवेंट आहे पूरी दुनिया में 21 फरवरीअ ते इंटरनेशनल मदर टंग डे मल्हायो वेंदो आहे। अहिड़े सिलसिले में हिते असां वटि इवेंट आहे 19 फरवरी जे हवाले खां, जेको सिंधी ॿोलीअ खे डेडिकेशन, सिंधी ॿोलीअ खे मान सम्मान ऐं ॾियण लाइ हिकिड़ो इवेंट आहे, जंहिंमें सिंध ऐं हिंद जा मुख़्तलिफ़ आर्टिस्ट आया आहिनि जेके पंहिंजो फ़न जो परफॉर्म कंदा ऐं ॾाढो सुठो पियो लॻे। साईं ज़बरदस्त ही इवेंट आहे। ऐं सिंधी अबाणी ॿोली दरअसल हूअं सॼी दुनिया में आलमी सतह ते पंहिंजी जीजल अमड़ जी हर कंहिंजे मादरी ज़बान जेका आहे उनजो ॾियाड़ो मल्हायो वेंदो आहे। हे दोस्त संबारा वारनि ॾाढो ज़बरदस्त ही प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो आहे सिंधी अबाणी ॿोली। ऐं हिन में ख़ासि तौर ते असांजे आर्टिस्टनि दोस्तनि अली गुल ऐं पंहिंजे हैदर कादरी वारनि जेके सिंधी ॿोली जे हवाले सां संजीदा ख़ाका पेश कयो आहे, हिकिड़ो ज़बरदस्त ख़ाको पेश कयो आहे, उहो बि ॾिसण वटि आहे। मौसीक़ी आहे, रंगारंगी आहे। जॾहिं त सिंध जे मशहूर मज़ाया फ़नकारनि अली गुल मलाह, असगर खोसे ऐं हैदर कादरी माण्हुनि जे चेहरनि ते मुर्कूं आंदियूं। तमामु भलो मौज़ू आहे सिंधी अबाणी ॿोली, ऐं तमामु मिठड़ी ॿोली आहे। ॿियूं ॿोलियूं त सभु भली हूंदियूं आहिनि, सराइकी हुजे, उर्दू हुजे, भले पंजाबी हुजे, पर सिंधी ॿोली असांखे ॾाढी वणंदी आहे, छो जो असांजी पंहिंजी ॿोली आहे। इन में असांखे हर शइ सम्झ में ईंदी आहे। अमड़ जूं लोलियूं, असांजा कलाम, असांजा जो सूफ़ी कलाम, असांजा आरफान कलाम, ऐं सिंधी अबाणी ॿोली जो हीउ उनवान रखी करे जेको दुबई में पेश कयो आहे प्रोग्राम, तमामु वॾी ख़ुशी थी आहे। मां हैदर हिकिड़ो ख़ाको सिंधी अबाणी ॿोलीअ ते ई हुयो, उहो पेश कयोसीं, ॾाढो दाद मिलियो। ऐं तव्हांजी वॾियूं महिरबानियूं। वरी हिते पंहिंजा चैनल ॾिसी करे ॾाढी ख़ुशी थींदी आहे दुबई में। KTN ख़ासि करे असांजी उहा आहे जनम भूमि आहे हिकिड़े क़िस्म जी, त असां इन मीडिया जे हवाले सां जेको परफॉर्म जे हवाले सां जेको जनम वरितोसीं उहो KTN जे ज़रिए अॼु असां सुञाता था वञूं। यार कमाल आहे, सिंधी अबाणी ॿोली हिंद सिंध गॾु आहे ऐं ॾाढा
वीचारा जेके मारूड़ा जहांगीड़ा वीचारा सभु जेके देसी परदेसी दुबई में गॾु थिया आहिनि, असां त आया आहियूं इंजॉय कराइण, खिलाइण, माण्हुनि जा दर्द मिटाइण। ॾिसो त कहिड़ो टेंशन वारो माहौल लॻो पियो आहे ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थिए थी। मूंखे ईअं लॻे थो त पूरी सिंध हिते आहे ऐं असांजी कोशिशि इहा ई आहे त इनशाला प्रोग्राम सुठो थिए, सुठो आहे ऐं इनशाला कामयाबु प्रोग्राम रहंदो ई। ऐं KTN जी टीम जॾहिं बि दुबई ईंदा आहियूं असां सां मुलाक़ात कंदी आहे, अञा घणी ख़ुशी थींदी आहे। आई लव यू KTN। सिंधी ॿोली अबाणी ॿोली आहे ऐं अबाणी ॿोली खे प्रमोट कयो पियो वञे, ख़ुशी बि थिए। सिंधी प्रोग्राम्स थियनि पिया ऐं असां त काफ़ी दफ़ा अची चुका आहियूं ऐं ॾाढो सुठो थो लॻे। डे बाय डे जेकॾहिं ईअं हिकिड़ो सिलसिलो हलियो त इहो हिकिड़ो सुठो सवण साबित थींदो पंहिंजी ॿोली जे लाइ। संबारा इवेंट्स जे रूह रवां जावेद कोरेजे ऐं इमरान तुने आयल महिमाननि जो आदर भाव कयो ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ही प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयोसीं, सोचियोसीं ऐं अॼु ही प्रोग्राम थी रहियो आहे ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे त माण्हुनि असांखे तमामु घणो रिस्पॉन्स ॾिनो आहे। हिन उॾवान खे बि पंहिंजो सम्झो आहे जेका ॿोली जे हवाले सां आहे। हिन कॉन्सेप्ट जे तहत ही दुबई में पहिरियों प्रोग्राम थी रहियो आहे ऐं असां कोशिशि कंदासीं, मां वाइदो नथो कयां पर कोशिशि कंदासीं इन ॾींहं खे असां हर साल दुबई में मल्हाईंदासीं। ही दरअसल गॾियल क़ौमुनि जे यूनिसेफ पारां असांखे हिकिड़ो 10 साल जेके असलोकियूं ॿोलियूं आहिनि उन्हनि जे लाइ हिकिड़ो प्लान जोड़ियो वियो ऐं ॾिनो वियो त जेके ॿोलियूं दुनिया जे इन ॻोल्हे ते मरी रहियूं आहिनि, जंहिंजा ॻाल्हाईंदड़ ख़तमु थी रहिया आहिनि, उन्हनि खे हिकिड़ो नओं जीअंदान ॾियण लाइ, उन्हनि ॿोलियुनि खे बचाइण जे लाइ हिकिड़ो इनिशिएटिव वरितो वियो ऐं उन सां गॾोगॾु 21 फेबरवरी ते मादरी ॿोलियुनि जो जेको आलमी ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। असां दोस्तनि जी कोशिशि हुई त असां अहिड़ो हिकिड़ो इवेंट जीअं सिंध में थियनि था पिया ऐं पाकिस्तान जे ॿियनि शहरनि में बि थियनि था पिया मादरी ॿोलियुनि जे हवाले सां इवेंट, त असां चाहियोसीं त छो न हिकिड़ो अहिड़ो इवेंट पंहिंजी सिंधी ॿोलीअ सां प्यार ॾेखारण जे लाइ दुबईअ में कजे। दुबई में सजायल हिन ख़ूबसूरत तक़रीब जी पुॼाणी सकाफ़ती सिंधी गीत हो जमालो सां थी, जंहिं ते स्टेज जे समूरनि फनकारनि ऐं मौसीकारनि गॾिजी परफॉर्म कयो। फहद शेख, KTN न्यूज़, दुबई।